Chemistry class now. Bab Satton, Electrochemistry. Sabak Satton, Faraday's second law of electrolysis. आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना आवां के सिंधालाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जा मौजू हूंदा फेराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस हिन जो थोरो असां इंट्रोडक्शन पेश कंदासीं इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट मास एंड फेराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस फेराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस फेराडे वारो इलेक्ट्रोलाइसिस जो पहिरियों कानून असां हुन में पढ़ियो हुयोसीं W यानी weight deposited at this electrode or weight of anything that is being liberated from this electrode or from this electrode. तंहिंजे करे W is directly proportional to ampere into time. यानी हिते जेको मिक़दार जमा थींदो या हितां कंहिं बि शइ जो मिक़दार जेको लिबरेट थींदो उन जी सिधी निस्बत आहे एम्पियर्स इंटू टाइम सां यानी हितां केतिरो करंट थो अचे ऐं केतिरे टाइम लाइ थो अचे जेकॾहिं हितां 10 एम्पियर करंट थो अचे 10 सेकंडनि जे लाइ त हिते जेको अमाउंट जमा थींदो उहो काफ़ी जमा थींदो पर जेकॾहिं इहो ई करंट असां 5 एम्पियर कयूं ऐं 5 सेकंडनि जे लाइ ॾियूं त हिते जेको जमा थींदो मिक़दार कंहिं बि एलिमेंट जो त उहो अधु घटिजी वेंदो यानी वेट is directly proportional to the quantity of amperes into time. जेतिरो करंट वधीक ॾींदासीं ओतिरो हिते मिक़दार वधीक जमा थींदो जेकॾहिं करंट घटि ॾींदासीं त हिते जेको इलेक्ट्रोड ते मिक़दार जमा थो थिए कंहिं बि शइ जो उहो ओतिरो घटिजी वेंदो इहो असां पढ़ियो हुयोसीं फेराडे जे पहिरें लॉ में हाणे असां हिनखे थोरो सम्झोसीं इहो असां पंहिंजे ज़हन में हिनखे वरी ॿीहरांदोसीं त हाणे असां फेराडे जो जेको ॿियो कानून आहे उन जे बारे में ॻाल्हाए सघूं था Faraday's second law of electrolysis. Faraday वारो electrolysis जो ॿियों कानून The amount of different substances deposited or liberated due to passage of same quantity of current through different electrolytes are proportional to their chemical equivalent masses. हाणे चवे थो त जेकॾहिं तव्हां ॾिसो सीरीज़ में तव्हां हिकिड़ो इलेक्ट्रोलाइट सॉल्यूशन्स रखिया आहिनि ऐं उन्हनि जा तव्हां सेल ठाहिया आहिनि जिन खे सीरीज़ में करंट मिले थो त हाणे उन्हनि खे करंट जो मिक़दार जीअं त उहो सीरीज़ में ॻंढियल आहिनि तंहिंजे करे करंट जो मिक़दार उन्हनि खे साॻियो ई मिलंदो ऐं साॻे ई टाइम लाइ मिलंदो त पोइ जेकॾहिं इलेक्ट्रोलाइट जेके आहिनि हिकिड़ो आहे सिल्वर नाइट्रेट ॿियो आहे कापर सल्फेट टियों आहे वरी एल्यूमिनियम सल्फेट हिते H2 खे असां ड्राई करे ॾियूं था Al यानी एल्यूमिनियम सल्फेट हाणे छा थींदो त असांजो सुवाल हीअ आहे त जेकॾहिं इन्हनि खे करंट सेम थो मिले सेम टाइम जे लाइ त हिते हिन जॻह ते तव्हांजो एल्यूमिनियम केतिरो जमा थींदो ऐं हिन जॻह ते तव्हांजो कापर केतिरो जमा थींदो ऐं हिन इलेक्ट्रोड ते सिल्वर केतिरो जमा थींदो करंट बि साॻियो आहे ऐं उन्हनि खे जेको टाइम आहे उहो करंट जो उहो बि साॻियो आहे सो सवाल इहो आहे इन सवाल खे फेराडे जो इलेक्ट्रोलाइसिस वारो ॿियों कानून डील करे थो फेराडे जो इहो ॿियो कानून चवे थो त हिते जेको हिननि जो मास जमा थींदो उन जी सिधी निस्बत हूंदी उन्हनि जे केमिकल इक्विवेलेंट मासिस सां एल्यूमिनियम जो केमिकल इक्विवेलेंट मास ॾिसणो पवंदो कापर जो ॾिसणो पवंदो ऐं सिल्वर जो ॾिसणो पवंदो जंहिंजो केमिकल इक्विवेलेंट मास वधीक हूंदो उनजो हिते मायो बि वधीक जमा थींदो जंहिंजो घटि हूंदो उनजो हिते घटि मायो जमा थींदो जंहिंजो अञा घटि हूंदो उनजो हिते तमामु थोरो मिक़दार जमा थींदो केमिकल इक्विवेलेंट मास मिसाल जे तौर ते असीं पढ़ी आया हुआसीं त सिल्वर खे ही सिल्वर आहे हिते डिपोज़िट थियण जे लाइ हिकु 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जी ज़रूरत आहे हाणे जॾहिं हिन सिल्वर खे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन मिलियो त इहो सिल्वर जेको आहे हिते करे अची जमा थींदो हाणे केतिरो जमा थींदो उनजो केमिकल इक्विवेलेंट मास जेतिरो जमा थींदो उहो इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट मास असां कीअं पिया हासिलु कयूं मोलर मास खे वंड पिया कयूं नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे त उनखे केतिरा था खपनि हे सिल्वर आहे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन थो खपेसि त 108 हिन जो मोलर मास ऐं नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन 1 त हिनखे जॾहिं असां डिवाइड कयो हुयोसीं त उहो असांखे जवाबु मिलियो हुयो साॻियो ई हिन जो 108 ग्राम सो केमिकल इक्विवेलेंट मास कीअं कढंदासीं मोलर मास डिवाइडेड बाय एन यानी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन त हाणे जेकॾहिं असां इहो खणूं मोलर मास सिल्वर जो 108 डिवाइडेड बाय एन यानी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन 1 त 108 वंडिया 1 त साॻियो ई जवाबु मिलियो असांखे 108 ग्राम इहो आहे सिल्वर जो इक्विवेलेंट मास हिन जो हाणे जेकॾहिं वरी असां कापर जी ॻाल्हि कयूं त कापर खे न्यूट्रल थियण जे लाइ या हिते जमा थियण जे लाइ 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन जी ज़रूरत आहे कापर जो मोलर मास आहे 64
उनखे वंड कंदासीं त असां नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर 2 त 64 वंडिया 2 बराबर 32 ग्राम। इहो 32 इक्विवेलेंट मास आहे कंहिंजो कापर जो। ईअं वरी हेॾा जेको एल्यूमिनियम आहे उनजो बि असां ॾिसंदासीं त असांखे उनजो इक्विवेलेंट मास मिली वेंदो। पर असां सिर्फ़ु कापर ऐं सिल्वर नाइट्रेट खे कापर ऐं सिल्वर खे ॾिसूं था। हाणे असां इन्हनि मां टिनी मां सेम क्वांटिटी जेका करंट जी आहे उहा असां घुराई आहे गुज़ारी आहे ऐं सेम टाइम जे लाइ गुज़ारी आहे। त सवाल इहो आहे त हिते सिल्वर केतिरी जमा थींदी, हिते कापर केतिरी जमा थींदी, हिते एल्यूमिनियम केतिरो जमा थींदो। गिवन करंट इज सेम फॉर सेम टाइम। हाणे हितां जेको असां इन बैटरी मां जेको असां करंट था ॾियूं, हिन बैटरी मां जेको करंट था ॾियूं उहो हिन में बि साॻियो आहे साॻे टाइम लाइ, हिन में बि करंट साॻियो आहे साॻे टाइम जे लाइ, हिन में बि साॻियो ई करंट आहे। हाणे जेको हिते मायो कापर जो जमा थींदो या सिल्वर जो जमा थींदो या हिते जेको एल्यूमिनियम जो जमा थींदो, उन जमा थियल मिक़दार जी सिधी निस्बत आहे टू द केमिकल इक्विवेलेंट मास ऑफ दीज सब्सटेंसेस। इहो थो चवे फेराडे जो सेकेंड लॉ। मिसाल जे तौर ते इहे जेके 3 इलेक्ट्रोलाइटिक सॉल्यूशन आहिनि, असां वटि सिल्वर नाइट्रेट आहे, कापर सल्फेट आहे ऐं एल्यूमिनियम नाइट्रेट आहे या एल्यूमिनियम सल्फेट आहे। हाणे ही एल्यूमिनियम सल्फेट आहे, इहे असांजा 3 इलेक्ट्रोलाइट आहिनि जेके मुख़्तलिफ़ सेल्स में पिया आहिनि। असां इन्हनि मां हाणे साॻे ई करंट खे साॻे ई टाइम लाइ गुज़ारियूं था। मिसाल जे तौर ते 96,500 कोलम्स करंट हिन मां असां गुज़ारियोसीं, यानी 1 फेराडे। 96,500 कोलम छाजे बराबरि हूंदा आहिनि? 1 फेराडे। हिनखे 1 फेराडे जो असां करंट ॾिनोसीं, हिन में बि 1 फेराडे वियो, हिन में बि 1 फेराडे वियो, हिन में बि 1 फेराडे जो करंट वियो। त हाणे असांखे हिते जेको क्वांटिटी मिलंदी उहा मिलंदी असांखे 108 ग्राम ऑफ सिल्वर। हिते तव्हांखे सिल्वर जो 108 ग्राम मिलंदो, हिते तव्हांखे कापर जा 32 ग्राम मिलंदा ऐं हिते तव्हांखे एल्यूमिनियम जा 9 ग्राम मिलंदा पंहिंजे पंहिंजे इलेक्ट्रोड ते। सेकेंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस जेको फेराडे ॾिनो हुयो उहो असांखे इहो थो ॿुधाए त जेकॾहिं मुख़्तलिफ़ इलेक्ट्रोलाइट हुजनि ऐं उन्हनि खे तव्हां करंट साॻियो था ॾियो साॻे ई टाइम जे लाइ, त इलेक्ट्रोड ते जेका आंसरनि जी क्वांटिटी जमा थींदी उहा जमा थींदी उन्हनि जे इक्विवेलेंट मास सां सिधी निस्बत में। जंहिंजो इक्विवेलेंट मास वधीक हूंदो उनजी क्वांटिटी वधीक जमा थींदी। जीअं ॾिसो सिल्वर जो इक्विवेलेंट मास आहे 108, त हिन जी क्वांटिटी हिते घणी जमा थी आहे 108 ग्राम। कापर जो इक्विवेलेंट मास आहे 32 ग्राम, त हिते हुनजो 32 ग्राम जमा थियो आहे। एल्यूमिनियम जो हिते आहे इक्विवेलेंट मास 9 ग्राम, त हिनजो हिते 9 ग्राम ई जमा थियो आहे। वधि में वधि इक्विवेलेंट मास कंहिंजो आहे? सिल्वर जो 108 ग्राम, त हुनजी क्वांटिटी हिते वधीक जमा थींदी। ॿिए नंबर ते कापर जी हिते वधीक थींदी। इहो आहे फेराडे जो सेकेंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस। असांजो ही लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।